सखर में खबर है जेका मां ताईं पहुचण पिया। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक सखर के इलाके नओं ॻोठ यूसी नओं वार्ड 2 में गंदगी ऐं नकासियात जा संगीन मसइला शिदत अख्तियार करे विया आहिनि, जिते नालियुनि जो गंदो पानी घरनि जे ॿाहिरां ऐं घिटियुनि में जमा थियण लॻो आहे, जंहिं करे इलाइक़े जा रहवासी परेशानी ऐं अज़ियत में मुब्तला आहिनि। गंदे पानी सबब केतिरियूं बीमारियूं वधण जो ख़दशो आहे। वॾनि तोड़े नंढनि ॿारनि खे बि अहिड़ी सूरत हाल ते एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इलाइक़े जे रहायशियुनि जे मुताबिक़ सखर इंतज़ामिया ऐं म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे तरफ़ां मींहं जा वाड़ा ऐं आवारा जानवरनि जे ख़िलाफ़ दफ़े 144 नाफ़िज़ कयो वियो आहे ऐं हुकुम पिणु जारी कया विया आहिनि। नओं ॻोठ जे मुज़ाहिरीन एहतजाज दौरान सख़्त लफ़्ज़नि में नारेबाज़ी कंदे चयो त शहर जे अंदरि क़ाइम मींहं जा वाड़ा फौरी तौर ॿाहिरि मुंतक़िल कया वञनि। इलाइक़े वासियुनि कमिश्नर सखर मेयर सखर खां फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। घिटियुनि ऐं नालियुनि जी फौरी सफ़ाई कराई वञे ऐं मींहनि जा वाड़ा ख़तमु कराए ॿाहिरि मुंतक़िल कया वञनि। शहरियुनि ख़बरदार कयो त अगरि हिन मसइले खे फौरी तौर हल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।